लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतिलबु। हे अर्जुन, इहो जेको ॼाणे थो त रूह अविनाशी, अपरिवर्तनीय ऐं अजन्मी आहे, हू कीअं कंहिंखे मारे सघे थो या कीअं कंहिंखे माराए सघे थो। पहिरें सवाल जो सही जवाबु आहे बी। हिंदुनि जी निशानियूं झणियूं ऐं तिलक मिटाइण लाइ मिर्ख शाह नह चोटीअ जो ज़ोर हंयो। अॼु जी निशानी आहे पापड़। अचो त पापड़ जो ऐं सिंधियुनि जो छा रिश्तो आहे उहो ॼाण। सिंधियुनि जो पापड़ सां रिश्तो सिंध खां वठी आहे। सिंध हिकु गरम प्रदेश हो। गर्मीअ में केरु ॿाहिरां अचे त उनखे डिहाइड्रेशन न थिए, इन लाइ पापड़ ऐं पाणी ॾींदा हुआ। पापड़ में लूणु ऐं कारी मिरियूं हूंदियूं आहिनि, उन सां डिहाइड्रेशन कोन थींदो आहे। ऐं पापड़ में उड़द जी दाल हूंदी आहे, जिन सां प्रोटीन जी मात्रा वधंदी आहे। सवाल ॿियो, सिंधियुनि जो तिलक कहिड़ो आहे? ए चंदन जो तिलक, बी त्रिपुंडा तिलक, सी वैष्णव तिलक, डी शक्ता तिलक। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो।